हाणे 2 मिंट बाबा खे यादि कंदासीं। पंहिंजे पाण खे आत्मा सम्झो। निराकार परमात्मा के याद करो। मां निराकार आत्मा, मुंहिंजो बाप निराकार परमात्मा। हाणे मां आत्मा थोड़ो समय जे लाइ हिन दैहिक दुनिया सां पंहिंजो बुद्धि जो कढी परमात्मा सां जोड़ंदमि ऐं परमात्मा जा महावाक्य थी ॿुधां। ओम शांति। अॼु मिठा मिठा श्री बाबा ब्रह्मा तन द्वारा चवंदा मीठे मीठे बच्चे, तव्हां हाणे संगम युग ते बाप सां मिलिया आहियो न। छो सतयुग जो वरितो वठंदा? सतयुग जी दुनिया अचण वारी आहे। छो जी कलयुग जो समय पूरो थी वियो। 5000 साल जो ये चक्कर पूरो थी वियो। हाणे सतयुग अचण वारो आहे। सतयुग त्रेता द्वापर कलयुग ईअं चक्कर फिरंदो रहंदो आहे न। सतयुग में ये दुनिया सुख शांति में हुई। हाणे कलयुग में दुख शांति वारी थी वई आहे। मनुष्य आत्मा जीव जंतु प्रकृति आदि सब दुखदाई है। जेको खाऊं पीऊं था हुन सां बि त केॾा रोग आदि था थियनि। खाइण में बि कोई रस न आहे। त अहिड़ी दुखदाई दुनिया खे परमात्मा हाणे सुख जी दुनिया ठाहिण आयो आहे। बाबा चए थो मां हर 5000 साल में हिकु बार अची करे तव्हां ॿारनि खे स्वर्ग जो वरितो ॾींदो आहे। तव्हां मूंखे यादि करो त तव्हांजा विक्रमनि जा बोझा ख़तम थी वेंदा। पंहिंजे पाण खे अशरीरी आत्मा सम्झी करे निराकार परमात्मा खे यादि करण सां आत्मा जा जन्म जन्मांतर जे पाप ख़तम थी वेंदा आहिनि, भस्म थी वेंदा आहिनि न। त बाबा चए थो उठंदे वेंदे खाईंदे पीअंदे मूंखे यादि करो। हाणे तव्हांजो ॻाल्हाइण हलण खाइण पीअण ॾाढो ई बदिलणो खपे। पंहिंजे मैनर्स खे सुधारो। जेतिरो थी सघे थोरो सो ॻाल्हाइण। ॾिसो जेका वॾा वॾा राजा महाराजा हूंदा आहिनि उहे ॾाढो थोरो सो ऐं ॾाढो धीरे ॻाल्हाईंदा आहिनि। ज्यादा करे चुप रहींदा आहिनि। तव्हांखे बि ईअं सिखणो खपे। हिते ई इहे स्वभाव संस्कार धारण करणा आहिनि। हाणे विश्व जो पता हिन पूरी विश्व खे नर्क खां स्वर्ग ठाहिणो आयो। बसि स्वर्ग में हूंदो सिर्फ़ु भारत ई, लेकिन पूरी दुनिया त साफ़ सुथरी थी वेंदी न। परमात्मा त निराकार परम धाम में रहण वारो आहे न। उहो कोई सर्वव्यापी थोड़ी आहे। मनुष्य आत्मा भगवान खे टिकर बितर कुत्ते बिल्ली में ठोके छॾियो था। बाबा चवनि था कि मां कोई कुत्ते बिल्ली में थोड़ी आहियां। मां त परम धाम में रहंदो आहियां। परम धाम खां हिन सृष्टि ते ईंदो आहे त आत्माउनि खे वरितो ॾियण, स्वर्ग जी स्थापना करण। मां कोई कण कण में थोड़ी आहियां। अगरि मां कण कण में हुजां आहियां त दुखी न हुजे हा न। मां त सुखनि जो सागर आहियां। त तव्हां मूंखे कण कण में न यादि करो। मूंखे परम धाम में मुंहिंजे निराकार रूप में यादि करो। मां कोई के शरीरधारी जे रूप में बि मूंखे न यादि करो। कृष्ण भॻवान, राम भॻवान, साईं भॻवान, अलाए कहिड़ा कहिड़ा भॻवान करे छॾिया अथऊं। पोइ चवंदा आहिनि इहे सभु भॻवान जा रूप आहिनि। हाणे मुंहिंजो रूप त निराकार आहे न। ॾिसो शिवलिंग खे पूजूं था न। शिव परमात्मा आहे न। मां चवंदा आहिनि त मां निराकार परमात्मा आहियां। मूंखे निराकार रूप में यादि करो न। मूंखे के शरीरधारी जे रूप में न यादि करो। ॾिसो अञा ताईं तव्हां मूंखे शरीरधारनि जे रूप में यादि कंदा आया आहियो त तव्हांजा पाप कर्म त न भस्म थिया न। ॿियो ई तव्हां केॾा दुखी थींदा आया आहियो। गंगा सनानु आदि करण सां कोई पाप धुलजंदा न आहिनि। परमात्मा खे जॾहिं आत्मा निराकार रूप में यादि कंदी आहे त जन्म जन्मांतर जे पापनि सां मुक्त थींदी आहे। शिव बाबा हाणे सचो सचो असांजो बाप टीचर सतगुरु इन सृष्टि ते आयो आहे। बाप ठही करे वरितो थो ॾे
टीचर ठही करे शिक्षा थो ॾे, सतगुरु ठही करे असांखे श्रीमत थो ॾे। एतिरी ऊची मत थो ॾे जंहिंसां मनुष्य नर्कवासी खां स्वर्गवासी ठही वेंदो आहे। माण्हू चईंदा आहिनि फलानो स्वर्गवासी वियो, त बाबा चए थो मां तव्हां सभिनि जी हाणे मनोकामना पूरी करण आहियां। जेको तव्हां चाहींदा आहियो असां स्वर्गवासी थियूं, त स्वर्ग जी स्थापना करण आयो आहे, तव्हांखे स्वर्ग में वञण जे लाइ लाइक़ु ठाहिण आयो। हाणे तव्हां जॾहिं शरीर छॾंदव त पोइ स्वर्ग में जन्म थींदव, तव्हां सच्ची में स्वर्गवासी थींदव। बाक़ी कोई बि मनुष्य जो मूंखे यादि नथो करे, मुंहिंजी मत ते नथो हले, हू स्वर्गवासी न थींदा। त बाबा पाण खे हाणे स्वर्गवासी ठाहिणो आहे। ऊच ते ऊच परमात्मा अची करे ऊच ते ऊच ब्रह्मणनि जो कुल रचियो अथई न। ब्रह्मा जी तन में अची करे पोइ ब्रह्मणनि खे एडॉप्ट कई, अर्थात कलयुगी आत्माउनि खे एडॉप्ट करे ई ब्रह्मण ठातई। ब्रह्मा बि त पहिरियों कलयुगी ही मनुष्य हुयो न। इहे त जॾहिं परमात्मा हुन में प्रवेश कई तॾहिं खां हुनजो ब्रह्मा जो पाठ शुरू थियो। पोइ हुन द्वारा जेके बि ज्ञान ॿुधियो परमात्मा जो, जेका जेका सम्झी विया ऐं भॻवान जी मत ते था हलनि, उहे ब्रह्मण थी विया। त ब्रह्मण धर्म जी स्थापना परमात्मा हाणे कयो अथई ब्रह्मा तंत्र वारा। बाक़ी जेका दुनिया में ब्रह्मण धर्म वारा आहिनि, वो कोई ब्रह्मण जीअं पक्का थोड़ी आहिनि, नियम मर्यादा थोड़ी पालन कंदा आहिनि। ब्रह्मण अर्थात पवित्र, वो त ख़ुदि विकार में वेंदा आहिनि, उन्हनि जो त ख़ुदि जो शरीर ई विकार सां पैदा थियल आहे, त उहो त नामधारी ब्रह्मण आहे। असली ब्रह्मण त हाणे भॻवान अची करे ब्रह्मण कुल जी जेकी स्थापना कई अथई, हिन ब्रह्मण कुल में असली ब्रह्मण आहिनि। बाक़ी दुनिया मां जेका ब्रह्मण आहिनि उहे सच्चा न आहिनि। हाणे परमात्मा जी मत ते जेको हले थो, जेको परमात्मा ब्रह्मातन द्वारा मत ॾे थो, हुन मत ते हलण वारा माण्हुनि खे ब्रह्मण चइबो आहे, पक्का ब्रह्मण। ब्रह्मा जी मुख वंशावली आहियूं न असां। परमात्मा असांखे ब्रह्मा जे मुख सां एडॉप्ट कयो अथई, असांखे पवित्र ठहिण जी प्रतिज्ञा कराई अथई। मनसा वाचा कर्मणा असां पवित्र रहूं, एतिरी ऊची प्रतिज्ञा असांखां भॻवान कराए असांखे ब्रह्मण ठातो अथई। अन्न बि शुद्ध हुजे, ब्रह्मण अर्थात सभु प्रकार जी शुद्धता, सभु प्रकार जी पवित्रता। ब्रह्मा द्वारा भॻवान नई सृष्टि जी स्थापना अकेलो थोड़ी कंदो, ज़रूर हुन सां गॾु साथी बि त हूंदा, ॿिया ब्रह्मण बि हूंदा न। हिकु ब्रह्मा द्वारा कीअं भॻवान नई सृष्टि जी स्थापना कंदो। हाणे भले हीअ दुनिया ॾेखारे में ॾिए थी, लेकिन हाणे जेकी भॻवान दुनिया संकल्पनि सां स्थापन करे थो, कल्ह उहा दुनिया हिन सृष्टि ते हूंदी, इहा न हूंदी। हाणे जे कलयुगी दुनिया आहे असांजे साम्हूं, कलयुगी रीति रस्म आहिनि, सभु चीजूं कलयुग जी तो आहिनि न, दुखदाई। कलयुग अर्थात दुखदाई। हर हिकु चीज में सुख बि आहे त दुख बि आहे। वॾा वॾा घर ठाहियो त सुख बि आहे त दुख बि आहे न। हिकु ई भूकंप अचे त पूरो वॾो घर टुटी पवंदो आहे, हेठि अची वेंदो आहे। त कलयुग अर्थात हर चीज सां सुख बि त दुख बि। सुख जरा सो, दुख ॾाढो। ऐं सतयुग अर्थात हर चीज सां सुखी सुख। सतयुग में भी ये सब चीजूं हूंदियूं, एरोप्लेन आदि, महल आदि, लेकिन हुते हर प्रकार जी चीज सां असांखे सुख मिलंदो। इन करे सुख जी दुनिया पाण चाहियूं था, जाते दुख जो नाम न हुजे। हुन धर्म जी आत्मायूं हिन सृष्टि ते हाणे कलयुगी थी वियूं आहिनि, पंहिंजे धर्म खे न पहचानदियूं आहिनि न। कोई जेकी पंहिंजे धर्म खे न पहचाने त उहो मनुष्य आत्मा दुखी थींदी न। पंहिंजे धर्म जे नियम मर्यादा ते न हलंदी त दुखी थींदी। हाणे भॻवान पाण खे पंहिंजे असली धर्म जी पहचान थो ॾे कि तव्हां जेका हाणे ॿार आहियो, जेका देवी देवताउनि खे पूजो था, शिव बाबा खे यादि था करो, उहो असली में देवी देवता धर्म वारी आत्मा आहे। हाणे ख़ुदि जे धर्म खे पहचानियो, उन जा नियम मर्यादा पालन करो। उन जे लाइ बाबा चए थो, चईंदा आहिनि न ब्रह्मण देवी देवता आहिनि, अर्थात ब्रह्मण ई देवी देवता ठहींदा आहिनि।
त हाणे भॻवान असांखे शूद्र खां ब्राह्मण ठातो अथई। शूद्र अर्थात अज्ञानी, जेके सम्झ न हुजे कंहिंजी बि, जेकी पतित हुजे, विकारी हुजे, बेसम्झ हुजनि, उन्हनि खे शूद्र चइबो आहे। पाण बि त बेसम्झ हुयासीं न, न भॻवान जी पहचान हुई, न स्वयं जी, न देवी देवताउनि जी बायोग्राफी जी पहचान। ॾिसो, राधे कृष्ण ही स्वयंवर खां पोइ लक्ष्मी नारायण ठहींदा। और भक्ति मार्ग में राधे कृष्ण जो अलग मंदिर, लक्ष्मी नारायण जो अलग मंदिर। राधे कृष्ण चईंदा आहिनि कि वो द्वापर युग में आए, हाणे राधे लक्ष्मी नारायण सतयुग में आहिनि, राधे कृष्ण द्वापर में आहिनि। इहो कीअं थी सघंदो आहे? जंहिंजो बचपन हूंदो उहो ई त स्वयंवर खां पोइ शादी करे ठाहींदो न। हाणे सतयुग में लक्ष्मी नारायण आहे त हुननि जो बचपन बि उते सतयुग में ई हूंदो न, द्वापर में थोड़ी आहे। त इहे ई राधे कृष्ण ही लक्ष्मी नारायण ठहींदा आहिनि। इहे लक्ष्मी नारायण ही विष्णु जे रूप में पूजता आहिनि। ॾिसो, विष्णु जो 4 अवतार, 2 लक्ष्मी, 4 हथ अवतार, 2 लक्ष्मी जा, 2 नारायण जा। त बेसमझी पाण कई आहे न, कंहिंजे बारे में बि पाण न ॼाणूं था ऐं पाण पूजा पाठ आदि करूं था। कम से कम इहे त ॼाणूं कि हिन जो 4 हथ छो आहिनि, इनखे हेॾी सारियूं भुजायूं छो ॾेई विया आहिनि, एॾी भयंकर भयंकर शक्लुनि वारी देवियूं आहिनि बि या न आहिनि, ये केरु आहिनि? तव्हांजे घर में कोई एॾी भयानक रूप वारी कोई बालकी पैदा थिए त तव्हां हुनखे घर में रखी सघंदा? पहिरीं ॻाल्हि त एॾे हथनि वारो ॿारु पैदा ई न थींदो आहे। त बाबा चए थो इहे सभु ॻाल्हियूं न सम्झण जी ॻाल्हि, इहे त सभु शक्ति जो प्रतीक ठाहे रखियो अथनि। 4 हथ अर्थात चईंदा आहिनि न, मुंहिंजा एतिरा ॿार आहिनि मतिलबु मुंहिंजी एतिरी भुजायूं आहिनि, मतिलबु मददगार आहिनि। 4 हथ अर्थात जॾहिं लक्ष्मी नारायण 2 हथ मिली करे घर गृहस्थी हलाईंदा, पवित्र शुद्धता सां हलाईंदा, त हुननि जो घर घर सुख शांतिमय थी वेंदो। त विष्णु अर्थात लक्ष्मी नारायण जो कंबाइंड रूप। जे घर में लक्ष्मी नारायण जहिड़ी आत्मायूं हुजनि, उहो घर स्वर्ग। स्वर्ग में सभी घर गृहस्थी वारा ईअं रहंदा जीअं लक्ष्मी नारायण रहंदा, पवित्रता पालन कंदा आहिनि न, सुख शांतिमय थींदा आहिनि। हाणे लक्ष्मी नारायण खे एतिरो उच्च राज्य भाग्य छो ॾिने, कीअं ॾिने, कॾहिं ॾिने? इहे बि बाबा असांखे ॿुधाए थो न। हाणे ई उहो ई लक्ष्मी नारायण जी आत्मा बि भॻवान खां वरितो वठे थी न, हाणे सुठा कर्म करे थी। त चईंदा आहिनि कोई दान पुण्य सुठो कंदो आहे त ॿिए जन्म में हुनखे सुठे धन सुठो मिलंदो आहे। त लक्ष्मी नारायण विश्व जा मालिक कीअं ठहिया? ज़रूरु उन्हनि पहिरें जन्म में सुठो दान पुण्य कयो, उन्हनि कुझु सुठा कर्म कया हुननि। त पहिरें जन्म में असां हिन कलयुग जे अंत वारे जन्म में हुननि भॻवान खां ज्ञान वठी करे इहे ज्ञान धन सभिनि खे दान कया। सुठा कर्म कहिड़ा कया? सभिनि आत्माउनि खे परमात्मा जी पहचान ॾिनी, परमात्मा सां आत्माउनि खे मिलाइनि। अहिड़ा कर्म उन्हनि जी आत्मा हिन जन्म में कया, तॾहिं त उन्हनि खे ॿिए जन्म में एतिरो ऊंचो राज्य भाग्य मिलियो। त बाबा चए थो हाणे त शूद्र खां ब्राह्मण ठहिया आहिनि, छोजी कल्ह तव्हांखे देवी देवता ठहिणो अथव। आत्मा ई त पार्ट थी वॼाए न। आत्मा ॾिसो, हिकु जन्म में आत्मा डॉक्टर थी ठहे, आत्मा में ई त ज्ञान हूंदो आहे। हिकु जन्म में डॉक्टर जो ज्ञान सम्झ वरितई त डॉक्टर जो पार्ट थी वॼाए, वरी उहो ई आत्मा उहो शरीर छॾंदी त ॿिए जन्म में कुझु ॿियो पढ़ाई आदि कंदी या कुझु बि जेको बि कंदी, उन अनुसार उनखे मर्तबो मिलंदो। सम्झो उन ॿिए जन्म में सुठो घर संभाले या सुठो बिज़नेस कई, त हिकु आत्मा ई अलॻि अलॻि शरीर वठी करे अलॻि अलॻि मर्तबे जो पार्ट विझाई। शरीर त बदिलजंदो रहंदो आहे। त इहे ई हाणे असां आत्माऊं शूद्र खां ब्राह्मण ठहिया आहियूं, हाणे ब्राह्मण जो पार्ट था वॼायूं, अर्थात पवित्रता खे पालन था करूं। कल्ह असां आत्मा ई शरीर छॾे करे देवी देवताउनि जहिड़ो शरीर वठंदासीं, पोइ देवी देवताउनि जहिड़ो पार्ट वॼाईंदासीं, अर्थात सभिनि खे सुख शांति ॾींदासीं न। देवी देवता अर्थात सभिनि खे ॾियण वारा। धन संपत्ति त स्वर्ग में सभिनि वटि हूंदी, सुख शांति बि हूंदी, लेकिन
सभिनि आत्माउनि में हिक ॿिए खे सुख शांति ॾियण जो संस्कार हूंदा आहिनि। अॼुकल्ह सभु हिक ॿिए खे छा था ॾियनि, दुख शांति था ॾियनि। त ये असुर जी दुनिया थी वई। पाण बि त असुर हुयासीं न, हाणे बि अगरि पाण अञा हिक ॿिए खे दुख था ॾियूं त पाण हाणे बि असुर आहियूं। त बाबा चए थो हाणे दैवी संस्कार धारण करो। सभिनि खे तव्हांजे मुख सां ईअं ॻाल्हायो कि तव्हांजी मुख जा शब्द ॿुधी करे बि ॿियनि खे कुझु ख़ुशी मिले, शांति मिले। तव्हांजी सोच बि सभिनि जे लाइ ॾाढी सुठी हुजे, तव्हांजा कर्म बि सभिनि जे लाइ सुठा हुजनि। एतिरा ऊची सम्झानी, एतिरी ऊची मत पाण खे भॻवान थो ॾे। इहे ई मत गीता में लिखियल आहे। चईंदा न श्रीमद भगवत गीता। हाणे श्रीमत अर्थात श्रेष्ठ मत भॻवान ॾिनई। लेकिन कहिड़े भॻवान ॾिनई? भॻवान त हिकु ई हूंदो आहे न, निराकार ज्योतिर्बिंदी शिव। कृष्ण भॻवान थोड़ी आहे, कृष्ण त देवता आहे। त कहिड़े भॻवान जी श्रीमत आई आहे? निराकार परमात्मा जी। हाणे वो निराकार परमात्मा कीअं ॾींदो असांखे मत? आत्मा त शरीर मां निकिरी वेंदी आहे त कुझु ॻाल्हाए न सघंदी आहे न। त निराकार परमात्मा असांखे मत ॾे थो, कीअं ॾींदो? ज़रूरु कहिड़े त शरीर में ईंदो न। त वो आयो आहे कृष्ण जे 84 वाले जन्म, जॾहिं कृष्ण जी आत्मा 84 जन्म वरितई त जेको हिन जो 84 वो जन्म हुयो, हुन शरीर में अची करे भॻवान असांखे इहे मत थो ॾे कि तव्हांजा सुखदाई कर्म हुजनि, मूंखे यादि करो ऐं पंहिंजे कर्मनि खे सुधारो। हाणे विकारनि जे वश थी करे कर्म करणु छॾो। ये कामवश, क्रोधवश, लोभवश, मोहवश, अहंकारवश जेको तव्हां कर्म करो था, इनखे छॾो। सभिनि खां वॾो आहे ई अहंकार। हिन देह जे अहंकार खे भुलिजो त तव्हांजे जीवन सुख शांति में थी वेंदो। घड़ी घड़ी सम्झो मां देह न आहियां, हिन देह में रहण वारी मां आत्मा आहियां ऐं इहो मुंहिंजो शरीर आहे। मां आत्मा पहिरियों न, शरीर पोइ। मां आत्मा हिन शरीर मां निकिरी वञा त हिन शरीर जो कोई कमु आहे? जलाए छॾिजां। जेसिताईं मां आत्मा हिन शरीर में आहे तेसिताईं हिन शरीर जी बि वैल्यू आहे। मां आत्मा त निकिरी करे ॿियो शरीर वठंदमि, मुंहिंजी त वैल्यू कॾहिं ख़तमु थींदी न। त हिन देह जे अहंकार खे छॾो, आत्म अभिमानी स्थिति में रहो कि मां, मुंहिंजो आत्मा में सभु संस्कार आहिनि न। मां आत्मा ये कर्म थी करां। मां आत्मा उथां थी, वियां थी, खायां थी, पीयां थी, ॻाल्हायां थी, संबंध थी निभायां। मुंहिंजो आत्मा में सर्व प्रकार जी सम्झ आहे। चाहे कोई डॉक्टर बि आहे त उहो शरीर त डॉक्टरी जो कमु करे थो, लेकिन हुन सम्झ कंहिंमें अथसि? हुनजी आत्मा में डॉक्टरी जो ज्ञान अथसि। हुनजी आत्मा खे सुठा संस्कार अथसि। हुनजी आत्मा सां त आत्मा में सुठा बुरा संस्कार आहिनि, हुन अनुसार ई वो शरीर खां कर्म थी कराए। सम्झो आत्मा में चोरी जा संस्कार आहिनि त वो शरीर द्वारा चोरी करे थी। त पाण ई छॾे ॾिठो कि फलाणे चोरी कई, त पाण ये थोड़ी सोचंदासीं कि हिनजी आत्मा में ये चोरी जा संस्कार अथसि, हिनजी आत्मा खे सजा ॾियो। पाण त शरीर खे ई ॾिसी करे शरीर खे ई दोषी ॾींदा आहियूं न। लेकिन अगरि ये सम्झ में अची वञे कि हिनजी आत्मा में अहिड़ा संस्कार अथसि त परमात्मा खे चई करे हिन जा संस्कार पाण सुधारे सघंदा आहियूं। त पाण हुनखे मारदासीं? न मारदासीं। ॿियो ई पाण खे हुन आत्मा जे मथां रहम ईंदो। ॿियो ई पाण उनजे प्रति परमात्मा खे यादि करे हुन आत्मा जे बारे में सुठो सुठो सोचंदासीं कि परमात्मा हिन आत्मा जा बि चोरी जा संस्कार ख़तमु थी वञे, ये आत्मा बि सुठी थी वञे, शांत थी वञे, सुखी थी वञे। ईअं ये त शरीर खे ॾिसंदा आहियूं न, त शरीर जे बान में ईंदे ई क्रोध अची वेंदो आहे, पोइ हिक ॿिए खे मारण लॻी वेंदा आहिनि। लेकिन अगरि पाण आत्मा खे ॾिसूं त पाण खे कॾहिं क्रोध न ईंदो। बाबा चवंदा ॿियो ई तव्हांखे रहम ईंदो। छो जे असां सभु आत्मा आत्मा भाउ आहियूं न। असां त शरीर खे ॾिसंदासीं त अलॻि अलॻि संबंध सां ॾिसंदासीं, लेकिन आत्मा जे नाते असां भाउ आहियूं। चाहे स्त्री जी आत्मा आहे, चाहे पुरुष जी आत्मा आहियूं, त भाउ आहे न। त आत्मा खे ॾिसंदासीं त इहो न नज़र ईंदो कि फलाणे अहिड़ी
वॾी थी करे बि अहिड़ा कम थी करे, या फलानो अहिड़ो समझदार थी करे बि अहिड़ो कम थो करे। आत्मा खे ॾिसंदासीं न त पाण खे उहो रहम ईंदो कि हुनजी आत्मा जे अहिड़ा संस्कार आहिनि त पाण परमात्मा खे यादि करे उनखे बि शक्ति ॾियूं, सम्झ ॾियूं कि परमात्मा उनखे बि, हुनजा बि जेका बि बुरा स्वभाव संस्कार आहिनि उहे ख़तमु थी वञनि। ॾिसो कोई शरीर थो छॾे, शरीर त छॾे वियो, हाणे आत्मा त निकिरी वई, हाणे हुनखे वञी ॿियो जनम वठिणो आहे न, त पाण हुनजे पुराणे शरीर जे लाइ छो था रहूं? शरीर त जली वियो, ख़तमु थी वियो, तंहिंखां सुठो त पाण हुनजी आत्मा जे बारे में यादि करे हुनजी आत्मा जो जेको अॻियां वारो जीवन अचण वारो अथसि, जंहिंमें तूं वेंदी ॿिए शरीर में, उनजे लाइ पाण खे दुआ करणी घुरिजे कि हुनखे ॿियो घर जेको बि मिले उहो सुठो मिले, तंदुरुस्त शरीर मिले, घर परिवार सुठो मिले, ऐं जेका बि हुनजा हिन जन्म जा हिसाब किताब हुया कंहिंसां बि बुरा, उहो सभु चुकतो थी वञे। छो जी ॾिसो अॼु कोई बि ॿार जन्मे थो, पैदा थींदे ई कोई न कोई बीमारी हुनखे, हाणे अञा शरीर आहे, पैदा ई थियो ऐं पैदा थींदे ई बीमारी कीअं अची वई? हिसाब किताब चुकतो करण लाइ आत्मा त पुराणी आहे न, ॿिए शरीर मां निकिरी आई, उन शरीर में हुनजा जेतिरा बि हिसाब किताब हूंदो उहो नयो शरीर वठी करे चुकतो कंदी। त पाण त रोई रोई करे उन्हनि खे यादि था करूं, तॾहिं पाण इहे दुआ कई आहे कि हुनजो जेतिरा बि जो बि हिसाब किताब हुयसि उहो सभु चुकतो थी वञनि, हुनखे सभु माफ़ु करनि, वञी करे ॿियो सुठो जनम वठे। हाणे पैदा थी करे बीमार थी थिए मतिलबु भुगतान थी भुगते न, छो जो पाण हुनखे उनजे लाइ सुठी दुआ न कईसीं, रोई रोई करे ॿियो ई ख़ुदि खे बि परेशान, हुन आत्मा खे बि असां सुठी रीति छुटी न ॾी। त इन करे कॾहिं बि कोई शरीर थो छॾे त रोयो न, ॿियो ई हुननि जी आत्मा जे लाइ परमात्मा सां दुआ करूं कि हुनजा हिन जन्म जा या कोई बि जन्म जा जो बि हिसाब किताब आहिनि सभु हुनजा माफ़ थी वञनि ऐं उहो वञी सुठो जीवन जीए। ॿियो शरीर वठंदी अगरि असां सां सुठो हिसाब किताब हूंदुसि त असांजे आस पास वठी करे असां पंहिंजो हिसाब किताब चुकतो कंदासीं। त ईअं बाबा आत्मा जो ज्ञान छो थो ॾे, छो जी हाणे हिन देह जी दुनिया मां पंहिंजो मोह कढो, देह जी संबंधी, देह जा पदार्थ वस्तु जेको बि चीज अखियुनि सां ॾेखारे में अचनि थियूं त अॼु आहे कल्ह न आहे, त हिननि में मोह रखी छा कंदा? तंहिंखां सुठो त आत्मा सम्झी करे परमात्मा खे यादि करो, पंहिंजे अंदरि शक्तियूं भरो, पंहिंजी जन्म जन्मांतर जे पापनि सां मुक्त थियो, सुठा स्वभाव संस्कार धारण करो। परमात्मा त पाण सां गॾु सदा ई आहे न, छो जी आत्मा सदा ई आहे, परमात्मा बि निराकार सदा ई आहे। त पंहिंजो मोह कंहिंमें हुजणो खपे? हाणे पंहिंजे बाप परमात्मा, शरीर धारियुनि में मोह न रखो, परमात्मा सां मोह रखो, परमात्मा खे यादि करो त उहो तव्हांजी हर समय तव्हांजी मददगार बि थींदो। हर तव्हांजा संबंधी सुठा आहिनि लेकिन हर जॻह त उहो न अची सघंदा आहिनि न, लेकिन परमात्मा त असां सां गॾु सदा ई आहे, हर जॻह ते असां सां गॾु मौजूदु आहे। त तंहिंखां सुठो त अहिड़े सां असां सदा संबंध जोड़ूं जो सदा असांजे कमु अचे, सदा असांजी मदद करे। अच्छा मीठी मीठी सिकी लॻे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी पण सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। पंहिंजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। वरदान आहे बेहद जी वैराग्य वृत्ति द्वारा मुंहिंजे पंहिंजे रॉयल रूप खे समाप्त करो ऐं न्यारा प्यारा ठाहो। हाणे जीअं जीअं समय बीतंदो थो रहे त नई दुनिया त अचणी आहे न, त हाणे बाबा चए थो नई दुनिया अचण खां पहिरियों पंहिंजी हिन पुराणी दुनिया में रहंदे हुए पंहिंजी आत्मा ते जेको बि विकार आहिनि, पंहिंजी आत्मा में जेको बि मुंहिंजो आत्मा जो कंहिंसां गॾु हिसाब किताब आहे, जेका बि मूं में पुराणा स्वभाव संस्कार आहिनि, जेको बि मुंहिंजो आहे उहो सभु परमात्मा खे ॾेई छॾो। सभु कुझु तुंहिंजो थी, ये संबंधी बि, ये शरीर बि, ये
विकार बि पुराणा स्वभाव संस्कार बि। हाणे सभु तूं खण, मुंहिंजो कुझु बि न आहे। मुंहिंजो केरु आहे? सिर्फ़ु हिकु तूं, परमात्मा बाबा। स्लोगन आहे पर चिंतन जे प्रभाव सां मुक्त थियो। हाणे ॿियनि जो ज्यादा चिंतन न करो। ॿियनि जी माण्हू चिंतायूं कंदा आहिनि न। हाणे सभिनि जे लाइ सुठो ई सोचो। ॿियनि जी चिंता करे छा कंदव? जेको सुठो अथव हुननि जे बारे में सुठो सोचो न। न, जेको बि थींदो सुठो ई थींदो। सुठी पढ़ाई कंदो, सुठो धंधो कंदो, सुठी कमाई कंदो, सुठो घर संभालंदो, जेको बि करे थो, जंहिंजे बारे में बि तव्हांखे जो चिंता अथव, उहो हाणे व्यर्थ ऐं फालतू ॻाल्हियूं न सोचे करे सुठो सोचो ऐं सभिनि जे लाइ सुठो कर। छा